अरे इहो अक़ीदो असांजो छामां साबित आहे? माण्हू घुरंदा आहिनि दलील। दलील कहिड़ो आहे? क़ुरान दलील आहे। क़ुरान में ॾेखारियो। ॿियो नंबर दलील आहे हदीस। हदीस में ॾेखारियो। टियों नंबर दलील आहे इजमाई उम्मत, यानी उम्मत बि हिन ॻाल्हि खे मञे थी। हा, उम्मत जो बि हिन ते इजमा आहे। चौथों त जंहिं हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा खां ई वधीक था सम्झनि, उहो अली पाण छा थो चवे, इहे ॿ टे ॻाल्हियूं तव्हांजे ख़िदमत में पेश कयां। ही मुंहिंजे हथ में क़ुरान करीम आहे। क़ुरान करीम जी सूरे हदीद आहे। उन सूरे हदीद में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, ला यस्तवी मिनकुम मन अनफक़ मिन क़ब्लिल फ़त्ह व क़ातल उलाइका अअज़मु दरजतन मिनल लज़ीना अनफ़क़ू मिन बअदु व क़ातलू व कुल्लन वअदल्लाहुल हुस्ना वल्लाहु बिमा तअमलून ख़बीर। अल्लाह से फरमायो, तव्हां मां उहे माण्हू बराबरि कोन्हे, तव्हीं सभई मोमिन आहियो। दुनियावी निज़ाम में जीअं उहिदा आहिनि, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, ला यस्तवी मिनकुम मन अनफ़क़ मिन क़ब्लिल फ़त्ह, तव्हां मां उहे माण्हू जन फ़तेह मके खां पहिरियां ख़र्च कयो, उहे बराबरि न आहिनि उन्हनि माण्हुनि सां जन माण्हुनि मके जे फ़तेह खां पहिरियां ख़र्च कयो। उलाइका अअज़मु दरजतन मिनल लज़ीना अनफ़क़ू मिन बअदु व क़ातलू, इहे मके जे फ़तेह खां पहिरियां ख़र्च करण वारा अल्लाह वटि उन्हनि माण्हुनि खां वॾे दर्जे वारा आहिनि जन माण्हुनि मके जे फ़तेह खां पोइ ख़र्च कयो। जॾहिं इस्लाम कमज़ोर हो, इस्लाम जे अंदरि नबी करीम सां साथ ॾियण वारा माण्हू थोरा हुआ, माण्हू घणा कोन हुआ। पोइ उन टाइम ते नबी करीम सां जन साथ ॾिनो, माली साथ ॾिनो, पैसे जो साथ ॾिनो, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सां जंग जिदाल में साथ ॾिनो। उन्हनि में पहिरियों नंबर हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात बाबरकात आहे। हज़रत अबू बकर हाणे इहा आयत जेका मूं पढ़ी, मुंहिंजे हथ में ही तफ़सीर आहे। ही तफ़सीर हिन खे असीं चवंदा आहियूं तफ़सीर बेज़ावी। ही तफ़सीर जेसीं ताईं को मौलवी न पढ़ंदो तेसीं ताईं उहो आलिम न थींदो। पहिरियों तफ़सीर चाहे देवबंदी वहाबी हुजनि, चाहे सुन्नी हुजनि, चाहे शिया हुजनि, हिन तफ़सीर खे पढ़ंदा आहिनि। इन तफ़सीर जे अंदरि अल्लामा क़ाज़ी बेज़ावी रहमतुल्लाह अलैहि छा था फरमाइनि, इन हज़रत आयत मुबारक जे बारे में पाण फरमायूं त इहा आयत जेका आहे नज़लत फी अबी बकरिन, या अबू बकर सिद्दीक़ जे बारे में नाज़िल थी। व इन्नहु अव्वलु मन आमन व अनफ़क़ फी सबीलिल्लाह व ख़ासमल कुफ़ार हत्ता दुरिब दरबन अशरफ बिही अलल हलाके। इहा आयत थी हज़रत अबू बकर जे बारे में, जॾहिं मके में नबी से दीन जो ऐलान कयो, पाण करीमन फरमायो अल्लाह खे मञो, बुतनि खे सजदा न कयो, काफ़िर नबी करीम सां विढ़ न अचनि, हबीब अकरम अलैहिस्सलातु वस्सलाम खे तकलीफ़ ॾियनि। अल्लामा क़ाज़ी बेज़ावी लिखियो, उन टाइम ते अञा हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा जी उम्र 13 साल या 10 साल हुई। 10 सालनि जो ॿार या 13 सालनि जो ॿार जंग जिदाल क़िताल कोन कंदो आहे। उन टाइम ते हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात बाबरकात आया, संदुनि खे मार बि ॾिनऊं काफ़िरनि, पर पाण फरमायूं भली मार ॾियो, तव्हांखे इख़्तियार आहे, पर जेसीं ताईं जान में जान आहे तेसीं ताईं मदीने जे मीर जी मां दामन कोन छॾींदुसि। इन हिकिड़े तफ़सीर मां बि साबित थियो। ही जेको ॿियो तफ़सीर आहे अल जामिउ लिअहकामिल क़ुरान, हिन तफ़सीर जे जुल्द नंबर 17 में हज़रत ही तफ़सीर लिखियो इमाम कुर्तबी अबू अब्दुल्ला मुहम्मद बिन अहमद अंसारी कुर्तबी वॾो आलिम आहे, मां निशानियूं खणी आयो आहियां। उन बि इन आयत जे बारे में लिखियो, फरमाई नज़लत फी अबी बकर रज़ी अल्लाह ताला अन्हु, इहा आयत हज़रत अबू बकर जे बारे में लची आहे। फफ़ीहा दलीलुन वादिहुन अला तफ़दील अबी बकर अबी बकरिन रज़ी अल्लाहु अन्हु व तक़दीमिही लिअन्नहु अव्वलु मन अस्लम। इन आयत में वॾो दलील सुन्नन वटा त नबी करीम जे सभिनी सहाबन में, हुज़ूर जे साथियुनि में, हुज़ूर जे ग़ुलामनि में वध फज़ीलत रखण वारो ॿियो केरु नाहे, आहे त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु। ही टियों तफ़सीर आहे जेको लिखंदड़ ख़ुदि सैयद आहे। हाणे जा सैयद ख़ुदा हिदायत ॾियनि, अक्सर करे त माशा अल्लाह जेसीं ताईं शीयत ॾे न वञनि तेसीं ताईं उन्हनि खे मज़ो न ईंदो आहे, पर ही पाण सैयद आहे जंहिं तक़रीबन 12 साल बादशाह पीर जे मस्जिद जे अंदरि दर्स ॾिनो। ओ अल्लामा सैयद महमूद आलूसी बगदादी रहमतुल्लाह अलैह हिन तफ़सीर रूहुल मआनी जे अंदरि फरमाए थो
त इहा जेका आयत आ इहा हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जे बारे में लथी। ऐं ॿियो लफ़्ज़ ॿुधजो हिन में, इहो मां रिकॉर्ड बि इन जे करे थो करां त दुनिया ते नेट ते हले त ॾिसनि त अल्हम्दुलिल्लाह अहले सुन्नत व जमात जा अक़ीदा सिर्फ़ हथ ठोकिन ॻाल्हियुनि ते मबनी न आहिनि। अहले सुन्नत व जमात जो अक़ीदो मदीने वारे साईं जे ग़ुलामनि जो अक़ीदो क़ुरान मां बि साबित आहे त हदीस मुबारक मां बि साबित आहे। इबारत बुझो, नअम हुव अकमलुल अफरादी फइन्नहु अनफक़ क़ब्ल अल फ़त्ह व क़ब्ल अल हिजरत जमीअ मालिही व बदल नफ्सहु मअहु अलैहि सलातु वस्सलाम। लिखंदड़ इमाम आलूसी बगदादी आहिब सैयद इमाम आलूसी तो फरमाए अकमलुल अफराद माना फर्दन में वध कामिल इल्म जे लिहाज सां, फज़ल जे लिहाज सां, तक़वा जे लिहाज सां, मर्तबे जे लिहाज सां, वरह जे लिहाज बियो केर नाहे आहे त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जी। अहिड़ी तरह सां ही तफ़सीरुल क़ुरान अल अज़ीम इमाम इब्न कसीर दिमिश्की जो तफ़सीर आहे। इन में भी इमाम इब्न कसीर इन आयत जे बारे में फरमायो, ख़ुद जो लफ़्ज़ है फरमाए थो वला शक इंद अहलिल ईमान अन सिद्दीक़ अबा बकर रज़ियल्लाहु ताला अन्हु लहुल हज़्ज़ुल औफ़र मिन हाज़िहिल आयत। हिन आयत मां वध में वध जेका मूं सवेर पढ़ी इन मां वध में वध फ़ाइदो कंहिं वरितो हज़रत अबू बकर। तवज्जो कजो, फ़इन्नहु सय्यिदु मन अमिल बिहा मिन साइर उममिल अंबियाए। नबियन जे सभिनी उम्मतुनि में आदम साईं जी उम्मत, नूह साईं जी उम्मत, आदम खां वठी करे ईसा ताईं जेके बि नबी गुज़रिया, पर मदीने वारे साईं जी उम्मत में ख़ुद सभिनी जो सरदार किताल ऐं जंग ऐं जिहाद में त छा हर लिहाज सां सरदार ॿियो केरु नाहे आहे त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जी। हाणे 5-6 दलील तफ़सीर मां ॾिनामांव। ही हिकिड़ो किताब आहे जेको वॾी इल्मी रूहानी शख़्सियत हिंदुस्तान जी शाह वलीउल्लाह मुहद्दिस देलवी रहमतुल्लाह अलैह इन आयत जे हेठां थो लिखे त इहा जेका आयत आहे ही जुल्द नंबर पहिरियों आहे। इन पहिरें नंबर जुल्द में लिखी इहा आयत जेका मूं पढ़ी इहा हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे बारे में नस आहे। उन खां अलावा हाफ़िज़ अबी बकर इब्न अबी शेबा जो हदीस जो किताब आहे मुसन्नफ़। इन में लिखियल आहे त सहाबी तो चवे त मदीने वारे साईं जे ज़माने में बे असीं हज़रत अबू बकर जी उमर साईं खे फ़ज़ीलत ॾींदा हुआसीं। हाणे तव्हांजो अक़ीदो किताबनि मां, क़ुरान मां, हदीस मां साबित आहे। अलाह कंदो इन अक़ीदे ते मज़बूत रहंदो। इन जा काफ़ी दलाइल आहिनि, पर हिकिड़ो दलील जेको हज़रत अलीउल मुर्तज़ा पाण चवंदो हो, पाण फरमाईंदो हो त जेकॾहिं मूंखे केरु अबू बकर जी उम्र खां वधीक अहमियत ॾींदो त मां उनखे 80 कोड़ा सज़ा ॾींदुमि। तंहिंजो मतिलबु आहे त अली साईं पाण हिननि जी बेअत कई, हिननि खे मञियो, हिननि खे पंहिंजो इमाम मञियो। अॼु यारी शरीफ़ में अचण वारो तहीं बि चइजो त मुस्तफ़ा खां बाद में उम्मत जो पहिरियों इमाम अबू बकर आहे। मुस्तफ़ा खां बाद अबू बकर खां बाद में उम्मत जो ॿियो इमाम उमर आहे। मुस्तफ़ा खां बाद में अबू बकर उमर खां पोइ उम्मत जो टियों इमाम उस्मान आहे। ऐं उम्मत जो चौथों इमाम ॿियो केरु नाहे आहे त शेर ख़ुदा अलीउल मुर्तज़ा मुश्किल कुशा आहे।